जी एहसास कफ़ालत प्रोग्राम जो शुरू थियो है इन प्रोग्राम अवां जी ज़िंदगी में कहिड़ी तब्दीली आंदी है, कहिड़ा फ़ाइदा ॾिना आहिनि? कुछ कोन आहे, का शइ कोन मिली आहे। वो जेको पैसो ॾियनि था हितां कटिजी अचे थो, 1000 कटनि 2000 कटे ॾियनि था, पोइ बि रुलाइनि था। पाणे हालतूं ॾिसो पिया, मिसकिन माण्हू वोटनि लाइ अचनि था, वठनि था। घर रोडनि में पाणी में ग़रीबनि जा घर ॿुॾनि पिया, बचनि असांजी मुश्किल। असीं किथां पढ़ाई लाइ रवानो करियूं बाबा, हाणे पैसा कटिजी विया, हिते अची हलिया। कहिड़ी असांखे हिन हुकूमत असां सां इंसाफ़ कयो आहे? ज़ुल्म आहे। अब अटो घणे किलो करे छॾियो अथसि, 10 रुपए जो गह घणे जो करे छॾियो अथसि। हिकिड़ी मिर्च कुट 10 रुपए जो गह नथो असांजी मिर्चुनि में पूरो थिए। खंडु वञी वटि 20 माण्हू घर में जेको कागज़ चुंडियोसीं गथा कुलनि ते खणूं। कहिड़ी हुकूमत असां सां इंसाफ़ कयो आहे? कहिड़ा रोड रस्ता ॾिना अथसि? 12,000 न त असांखे रुलाए रुलाए असांजा नंढड़ा बच्चा मारे। पेटनि वारियूं रनूं असांजियूं हिते किरी मरी वियूं। कहिड़ो इंसाफ़ असांखे मिलियो आहे? छा ॾिनो अथसि? छा बि थींदो? कुझु बि कोन थींदुसि। असांखे इन जी इहा ॻाल्हि ई न खपे। 12,000 न ॾे घर में, पर बाक़ी असांखे जेको असांजो हक़ आहे सो असांखे न पूरियो वञे। महिरबानी अदी, महिरबानी। ऐं मासी ॻाल्हाईंदा आहियो? मासी, एहसास कफ़ालत प्रोग्राम जो शुरू थियो आहे न, इन प्रोग्राम जे करे अवां जी ज़िंदगी में का तब्दीली आई आहे, को फ़ाइदो थियो आहे? बसि इहो असांखे मिलनि था, हुतां अचूं था, 12,000 ॾींदा था, 4 ॾींहं डोड़ूं था, 4,000 किरायो थियो वञे, 6,000 खणी वञूं, अटो वठूं, बचनि खे खारायूं था बसि। वरी बि इहो आसरो, अॼु न सुबुह, अॼु 9 महीना थिया आहिनि, वरी 4 ॾींहं चवनि अॼु बंदि आहिनि, सुबुह अचो, सुबुह बंदि आहिनि, परी अचो, वरी हुनखां 500 उधार खणूं, 200 खणूं, कंहिंजे गाॾी ते अचूं, किथे धिकिजी अचूं, सिज लथे ताईं बुख मरूं, उंज मरूं, पाणी जो ढुक नसीब कोन थिए। वरी घर वञूं, जे मिलनि त खणी वञूं, बचनि जो आसरो अचंदा, जे न मिलनि त वरी ठलड़ा वञी माठड़ी करे सुम्हियो अला अला करे। मासी, ईअं त कोन्हे इन प्रोग्राम खां पोइ वरी हथ जो पोरियो जेको औरतूं कंदियूं हुयूं उहो मां हिन खां हलियो वियो इन पैसनि जे पोयां? न न, उहो असां कंदा आहियूं। हा कंदा आहियूं। असां पंहिंजे पोरे मां बच्चनि खे पारींदा आहियूं, असांजा बच्चा बि कंदा। अच्छा, हीउ जेको तरीक़ो आहे पैसनि मिलण जो, कहिड़ो हुकूमत खे चवणु चाहींदा, कहिड़ो तरीक़ो कनि जो की आसानी सां पैसो मिली सघे? ॿुधायो, इन मसइले जे बारे में ॿुधायो। असीं चऊं था त असांजा जेके वॾा ॻोठ आहिनि न, उन में असांखे पंहिंजो सेंटर मिले, अहिड़ो को चङो हुजे जो असांखे पंहिंजा 5 रुपया ज़िले जेको बि जंहिंजो तहलको आहे या ॻोठ आहिनि। असांजे ॻोठ में 100-150 घर आहिनि, ठीकु आहे। 2 ॾींहं मिलनि, 4 ॾींहं मिलनि, आसानी सां मिली वञनि, ते जहिड़ी ॻाल्हि कोन्हे। असीं ॿधी न अचूं, 500 रुपया हिकिड़ो किरायो, 500 ॿिए ॾींहुं किरायो, 500 टे ॾींहुं किरायो, जे मिलनि त मिलनि, न थी ठला वञूं हलिया। जे त करे असांजा ॻोठाणा वॾा ॻोठ आहिनि, चनू मला ॻोठ आहे, ख़ुशहाल खान सोलंगी ॻोठ आहे, अब धणी बश्क मला ॻोठ आहे, बडमी। जे अगरि उन सेंटर ते असांजे पंहिंजे ॻोठ में मिली वञनि त असां उते ई सही आहियूं। उते पंहिंजे ॻोठ में अचनि, असांखे मिशनूं खणी घर वेठे ॾेई वञनि, असां उन में फ़ाइदो आहे। जे नथा ॾियनि त असांखे बदियुनि में अहिड़ो सेंटर खोले ॾियनि, जे बैंक खोले ॾियनि, या कोई स्कूल खोले ॾियनि, असां अहिड़े हिसाब सां अचूं। असांखे 5 रुपया मिलनि, जे न मिलनि त हलिया वञूं। महिरबानी। ज़िंदगी में कहिड़ी तब्दीली आंदी आहे, अव्हांखे कहिड़ो फ़ाइदो थियो आहे? कहिड़ो बि कोन, व्यक्ति मिले फ़ाइदो लिख आयो, ॾींहं बि कोन, 1000 रुपया कटिनि पिया। ॿियो केॾी महिल ॾियनि था त पोइ वरी थिए कुझु कोन थो। बसि इहो ई आहे ॻाल्हि। हीउ जेको तरीक़ो आहे हिनखे छा चवंदा, गवर्नमेंट खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा? छा असांखे पैसा मिलनि कोन था, रुगो ज़लील पिया कनि। ख़ाली हुते 500 रुपया कटण नथे ॾिनो, छो असां वटि रक़म आहे कोन, असीं नथा ॾियूं। हा भई ईअं चओ, बसि असांखे ईअं ई चवंदा, पोइ ॿियो ॾींदी कोन, पैसा ॾींदी कोन, चवंदा असां रक़म आहे। तब्दीली आंदी आहे, उन को फ़ाइदो थियो आहे? असांखे कहिड़ो फ़ाइदो? असां 1 बजे ताईं हिते बदियुनि में वियूं था, असांजा बच्चा ज़लील, असांजा पैसा बि रेवस करे छॾनि, असांखे रुपयो कोन था ॾियनि। असीं ज़लील थी विया, असां बीमार, मुंहिंजे बाची छोकिरी आहे कराची, उनजी ऑपरेशन आहे, उन अलाए करे ऐं राति जो 1 बजे ताईं हिते वेठी, असांखे रुपयो कोन मिलियो आहे। जी असांखे एॾी तकलीफ़। पैसा मिलंदा आहिनि पोइ छा? असीं बच्चनि जो इलाज लाइ बाबा ग़रीब मिसकीन आहियूं, करंदा आहियूं, ॿियो छा कयूं बाबा? असां 1 बजे ताईं हिते वेठा आहियूं, ज़लील थी विया आहियूं। असीं राति जो 1 बजे ताईं असांजो सर्विस बंदि करे वेठा आहिनि, असांखे ॾियनि कोन था। असां तब्दीली बाबा असांखे फ़ाइदो ख़ुदा को ॾे, ख़ुदा को ॾे बाक़ी। हा ख़ुदा खां ॾे फ़ाइदो, बाक़ी ग़रीबनि जेको आहे कोन। अच्छा, इलाही परेशान आहियूं, खाते खे छॾ, दिमाग़ी मरीज़ या 15 बिना दारनि जो दिमाग़ जूं दवाऊं अचनि, हफ़्ते 15 ॾींहं ॿियूं दवाऊं पेट जूं, ॿियूं उहे धार अचनि। बसि अलाह जो शुक्र आहे मिड़े पिया हलूं। बाक़ी इहो इलाही मसइलो वॾो आहे जेको कराची जो ॿुधायो अथनि त माना हिते इलाजु थियो, मूंखे डॉक्टर चयो त पटी लाइ त तूं हथ खे ईअं कजु, त सूरु थींदो। मूं कयो कोन, माना करणु कोन ॾिनूं।
हाणे जेको सो माना हथु नाकारा थी रहियो आहे। हिते असांखे परेशानी कहिड़ी पई अचे? बस इहे परेशानियूं आहिनि न। माना डॉक्टर खे त 75 कीअं बि करे वञो, हाणे असां वटि 50,000 ॾियनि था, रुगो दाख़िल थियनि था अस्पताल में आहिनि। ॿियो जेको सो ख़र्च खाधे पीते जो न असांजी एतिरी ॼाण सुञाण। बसि शुक्र आहे अलाह जो। एहसास कफ़ालत प्रोग्राम जो अवां जे को फ़ाइदो थियो आहे? ज़िंदगी में का तब्दीली आई आहे हिन प्रोग्राम जे करे? इहो ज़िंदगी में इन जी महिरबानी 2-3 किस्तूं निकितियूं आहिनि। अॼु चयूं घरां पुछा कई असांजा बसि तब्दीली आंदी आहे, कहिड़ा फ़ाइदा थिया आहिनि? असांजो को बि फ़ाइदो कोन थियो, इहो ई पैसनि जो थियो आहे। मिलंदा आहिनि, असीं रोज़ी बच्चनि खे वठो ॾियूं, गंदी कपिड़ो वठो ॾियूं, ॿियो असांजो कुझु बि कोन्हे। अलाह सवा सारो इन सवा। सॼा मज़दूर माण्हू वीचारा कमाईंदड़ हिकु कुड़ा उनजा पैसा कटे छॾूं आहे। अच्छा, पैसनि मिलण खां पोइ घणो करे मायूं हिन पैसनि मां छा थियूं कनि, कहिड़ा फ़ाइदा इस्तेमालु कनि थियूं? असीं रोज़ी वठूं, गंदी कपिड़ो वठूं, अगाई सगाई ॾियूं, बीमारियुनि में ॾियूं। असांजो सहारो इहो आहे, ॿियो को सहारो। हाणे असांखे पछाड़ी जे लाइ त असांखे जहिड़ा सूर आहिनि। असांजा जेको पैसा ॾींदा बेनज़ीर जा, उहे बि असांजा कटे हींअर छॾिया अथनि। हा, सभु महांगाई कई अथनि। असां ग़रीब बच्चा असांजा आहिनि, सभु तड़पनि पिया बुख मज़ा। हा, हिते त अचूं चवनि था वञा नाला कटिजी विया, मायूं बेहोश थियूं किरियूं पियूं आहिनि, कुझु बि कोन थियो असांखे। कहिड़ो कफ़ालत प्रोग्राम जेको आहे इन अवां जी ज़िंदगी में कहिड़ी तब्दीली आंदी आहे, कहिड़ा फ़ाइदा ॾिना आहिनि? फ़ाइदा त असां सभु कुझु असां एच जे पैसा मिलंदा हुआ, ग़रीब हुआसीं, ॾींदा हुआ, उन जी महिरबानी मतिलबु बेनज़ीर जा पैसा हुआ। हींअर विचो विच में असां जेको कांड ॾेखारियूं पिया, असांजो 0-0 ते अचे बि पैसा मिलनि ई असांखे कोन था। असीं मिसकिन हली हली हाणे थकी पिया आहियूं। ग़रीब मिसकिन असांजा मुड़ुस वीचारा ग़रीब मिसकिन होटल जी मज़ूरी कनि, मज़ूरी करे उहे अचनि, उहे उन में बच्चनि जो गुज़र बि नथो थिए। हे असांजा जादी जा हुआ बेनज़ीर जा, उहे असीं हाणे ॾेखारियूं था त असांजो 0-0 अचे। असीं मिसकिन हाणे केॾांहुं वञूं? असां ईअं ई जो था त रब न बाबा असांजे आईनो कोन्हे। असीं ईअं चवंदा पहिरीं फ़ाइदा इहे ॾिनसि, असांखे पैसा ॾोकड़ सभु ॾींदा हुआ। ऐं बेवा रनड़ी मिकीन आहियां, मुंहिंजो माज़ूर पुटु आहे, ऐं उहो हींअर मुंहिंजा पैसा मिकीन जा कटिया को आहिनि। मूंखे 10-12 किस्तूं कोन मिलियूं आहिनि, बच्चा बुख पिया मरनि, छा करियूं? पैसे जो फ़ाइदो थिए थो? मिलनि त फ़ाइदो थिए, मिले कोन थो, भई छा करियूं? महिरबानी महिरबानी। ठीकु आहे, ठीकु आहे। ऐं ग़रीब माण्हू रन दाल बेवा आया, ऐं मूंखे चवंदा तुंहिंजा पैसा कटिजी विया, आई कोन्हे। हा, तूं टुको लॻाए चओ किथां बीमार आहियां, कारी साई जे मरीज़ आहियां, टुको कीअं हणायां? ऐं महिरबानी करियो असांखे। अच्छा मासी, एहसास कफ़ालत प्रोग्राम जेको शुरू थियो आहे इन जे करे अवां जी ज़िंदगी में को फ़ाइदो, को तब्दीली आई आहे? फ़ाइदो आहे, ग़रीबनि खे कुझु तगा थी न। एतिरा ॾींहं असीं ग़रीब मज़ूरी ते वेंदा हुआसीं, उहा असांजी मज़ूरी लही वई, असां वेही सुकून सां खाधो। हाणे असांखे जवाब पिया ॾियनि। जेका इहो एहसास कफ़ालत प्रोग्राम में पैसा था मिलनि, इन मां अवां जी ज़िंदगी में कहिड़ी तब्दीली आई आहे, कहिड़ा फ़ाइदा थिया आहिनि? बसि को फ़ाइदो कोन थियो। इहे जेको एटीएम सभु असांखे नथो मिले। अच्छा, ये पैसा केॾा था वञनि पोइ? ख़बर पो केॾा पिया वञनि, छा पिया कनि, छा पिया न। असां का बि कोन मिली आहे, जेके 5 साल थिया आहिनि, का बि कोन मिली आहे। बाक़ी एटीएम थो मिले, इहो एटीएम पर असांखे नथो मिले। एतिरो टाइम बीठा आहियूं, सुभाणे का रातो की को असर जो को कीअं ईअं पैसा बराबरि छा? असांखे टको बि कोन मिलियो, असीं ग़रीब आहियूं, असांजे घर न को तड़ बीमार बच्चा पिया आहिनि। बा ख़बर केॾां त आहिनि, असांखे मिलनि कोन था। अॻे मिलंदा हुआसीं, अटो ॿियो वठंदासीं, बच्चनि खाराईंदासीं, बीमारी मरी हींअर असांखे रुपयो कोन्हे आहे। ठुप कनि था मिलनि, अबा ग़रीब माण्हू पुटड़ा वीचारो। इन पैसनि मां अवांखे ज़िंदगी में तब्दीली कहिड़ी आहे? मिलंदड़ मां छा था करियो? अबा असीं आऊं त लोला पीना थी, ग़रीब जते मिसकिन, सची ॻाल्हि इहो मिसकिन घर बर ठाराईंदासीं। अलाह साईं ॾियारे, रब पाक को ॾियारे। हा, को घर बर ठारायूं। अॼु हींअर धी जे दर ते पई आहियां, नाठी जे दर ते पई आहियां, घर कोन्हे को। हाणे चवां थी पैसा मिलनि त भूंगो मथे करायां, ग़रीब मिसकिन। असीं पैसनि मां घर ॿियो ठारायोसीं, कयोसीं, असां घर ॿियो ठाराईसीं, हथ में पियो आहे, घर सॼो पट ते किरी पियो आहे। असीं अवां जी ज़िंदगी में इन्हनि पैसनि जे करे कहिड़ी तब्दीली आई आहे, कहिड़ा फ़ाइदा थिया आहिनि? भाई बसि ग़रीब आहियूं, बाबरी सबरी रोज़ी वठंदा आहियूं, खाईंदा आहियूं। असांखे सुबुह करे 3 ॾींहं थिया आहिनि रुलिया आहियूं, असांखे पैसा ॾींदी नथा। असीं रुली मुआ आहियूं, छो नथा हलाइनि पैसा? रोज़ असीं घरां किराया पंहिंजा ग़रीब माण्हू पटे सटे खणी अचूं, असीं किराए में वञा माठ करे भाउ असीं वेही रहूं। असीं किथां आणियूं ग़रीब माण्हू किरायो? अॼु 3 ॾींहं थियो आहे, असांखे तगीर पैसनि न कयनि, छो पैसा नथा हलाइनि? जा ॾींहं असांखे जा यका बंदि करे छॾीनि, सही आहे न भाउ? आसरो न हुजे, असांखे आसरो ॾेई पियो, नियाणियुनि खे छो था घस में रुलाइनि? असांखे सभु खां माउनि भेणनि वारो आहे, मर्द कुला हाणे असांखे बीठा आहिनि माठ करे, असीं बीठा आहियूं मजबूर थी पैसनि न।
हलाइनि त असांखे ॾींहं जो न त पोइ यका भाउ बंदि करे छॾींदासीं त बीहो ई न रोड ते हलाइणनि त सही असां ग़रीबनि खे ॾींदा न असांजे घर कोन्हे असांजा नंढड़ा माज़ूर मुड़ुस असांजे जॾा घर पिया आहिनि सेचूं किरायो करे पटे सटे उहो किरायो असीं घस में विञाए छॾियो असांखे पैसा त कोन था मिलनि बुख में उन